पौरियतनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते हैदराबाद जे निज़ामाणी हाउस पठान कॉलोनी में सिंध लतीफ़ फ़िक्री फोरम पारां लतीफ़ी फ़िक्री क़ौमी ऐं अवामी कचहरी जे सिलसिले जी पहिरीं कड़ी पौरियतनि जे आलमी ॾींहं ते शाह लतीफ़ जी शाइरी में पौरियत प्रचार जे मौज़ूअ ते शाह लतीफ़ जे पारखू सिंध जे नामियारे दानिश्वर लेखक डॉक्टर हफ़ीज़ कुरैशी लेक्चर ॾिनो। हुन ॿुधायो त शाह लतीफ़ सिंध जे समाजी सक़ाफ़ती ऐं मुआइशी सियासी तारीख़ जो पड़ाॾो आहे। हुन सिंधी ॿोलीअ खे अहिड़ो ख़ज़ानो ॾिनो आहे जेको ख़र्चणे ऐं कमु आणण सां वधे थो। पौरियतनि जे आलम ॾींहं जे हवाले सां पहिरीं शिकागो जे शहीद जी तारीख़ हलचल में अमेरिका जे उसरूकी रहवासियुनि रेड इंडियंस यानी ॻाढ़नि हिंदुस्तानी मतिलबु सिंधियुनि जो मुख्य किरदारु हो। संदनि क़ुर्बानी जे करे मज़दूर हलचल ज़ोर वरितो। शाह लतीफ़ उन खां अॻु 1.5 सदी अॻु पौरियतनि जे हक़नि लाइ आवाज़ु उथारियो। जंहिं लेक्चर खां पोइ हुसैन सारंग, नूर बालादी, सतार सरोई, मुर्क हिसबाणी ऐं ॿियनि शाह लतीफ़ जी शाइरी बाबति सवाल कया ऐं पंहिंजा वीचार वंडिया। जोकार टोड़े वसन मीहड़ा पोरे हथ सुकार तो साइन हथड़ा। अॼु असां लतीफ़ फ़िक्री फोरम सिंध पारां डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ कुरैशी साहब जो लेक्चर जो का करे रहिया आहियूं, जंहिंजो मौज़ू आहे शाह लतीफ़ शाइरी में पोरियत प्रचार। ही लतीफ़ फ़िक्री फोरम जेको 17 मार्च 2026 ते असां क़ाइमु कयो आहे, हुनजी पहिरीं सरगर्मी आहे। ऐं हीअ जेको लतीफ़ साईं जी शाइरी आहे उनखे सम्झणु सम्झाइणु सिंध खां ॿाहिरि दुनिया जे माण्हुनि ताईं पहुचाइण जो हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो आहे। हुन में साईं जेको आहे डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ कुरैशी साहिब जो लेक्चर बि शामिलु आहे ऐं सुवाल जवाब बि थींदा। लेक्चर जा हुनजी माना तारीख़ जेको पस मंज़र आहे उहो बि अचे थो। उन दौर में जेको अरगुननि जा जेको ख़ासि करे लतीफ़ साईं चयो आहे त घोड़नि उठ नहीं सकता घोड़ नहीं आ, या सुरासा में जो गुलाम आकारे जो प्रेम पठान सी ॿोली जी हुजनि ऐं सिंधी जो सायो कया ऐं फारसी हुजनि मुंहुं मिली जे तूं फारसी सिखी ॻोल्हो कोई गुलाम। उन दौर जी राइज वक़्तु सरकारी ज़ुबान हुई फारसी, उनजी एॾी सारी वॾी अहमियत हुई। इन्हनि बैतनि जो माना पस मंज़र या हिन दौर में लतीफ़ साईं जो झरजनि वञणु त उन जो केतिरी माना जे दौर सां वास्तो या रातो। नंबर पहिरीं ॻाल्हि आहे त शाह लतीफ़ जी सॼी शाइरी शऊरी हुई। हुनजो फ़िक्र शऊरी हो। हुन पंहिंजे सोच ऐं साञाइ सां कयो ऐं हुनजी इख़्तियार कयल ॿोली जेका हुई सा सिंधी हुई ऐं हुनजी मोहबत जेका हुई सा सिंधी ॿोली सां ई हुई। तंहिंजे करे हुनजी शाइरी जा सभई किरदार जेके आहिनि उहो हिकु अधु लफ़्ज़ को फारसी जो अरबी जो अची वियो हुजे त अची वियो हुजे, न त जेको आहे सो उहो बारोज़ वर्ड्स जेके आहिनि उधारा लफ़्ज़ ॿियनि ॿोलियुनि जा अची वेंदा आहिनि। कोशिशि कई आहे त लतीफ़ साईं जेको आहे सो पंहिंजी ॿोली पंहिंजी लुग़त खे इस्तेमालु करे। डिक्शनरी जो ॼाणू माण्हू हो। शशि जे बैत में अलिफ बे ते सां जेके आहिनि उनमें लाम ते जॾहिं उहो अचे थो त चवे थो त लामू ऐं लुग़त, लामू ऐं लुग़त छेड़े विधसि छपरे। लुग़त जी जेका आहे सा हिकिड़ी लाम उहा मूं छपर में अची जबल में छेड़े विझसि। लामू ऐं लुग़त शाइरी में इजाज़त हूंदी आहे, लुग़त कोन चइबो लुग़त। लामू ऐं लुग़त छेड़े विधसि छपरे चोरीअ चांगा चुरिया गुंगन कई न गुफ़्त नीम सूर ऐं सुरत अघी थी आऊं करियां। अधु सूर में आहियां अधु होश में आहियां अघी आहियां आऊं थी करियां। ॿ सौ सालनि खां वॾो अरसो अरगोन तरखान ऐं मुग़लनि वारो दौर जेको आहे ॾखण सिंध त वधीक अरसो जेको आहे सो रही मुग़लनि जे हथ में।
उत्तर सिंध 1701 में कलोड़नि वटि अची वई हथ में। उनजो जेको आहे सो लतीफ़ खे जेको आहे सो तमामु घणो अहसासु हो। 30 लख एकड़ ज़मीन समन जे दौर में पोखी हेठि हुई, जंहिंखे चइजे अंडर कल्टीवेशन हुई। M.H. पवर लिखे थो त 90% माण्हुनि पोखी राई छॾे ॾिनी। ऐं तारीख़ मज़हर शाहजहानी में उहे सभु शयूं जेके आहिनि से माना ॾिसण में अचनि थियूं। मुग़लनि जे दौर जा उहे अक्स जेके आहिनि से नज़र अचनि था त केतिरा ॻाटे भॻा ट्रैक्स हुआ। माण्हू ॻोठ खां ॿाहिरि कुकड़ खणी न वञी सघंदो, ॿकरी खणी न वञी सघंदो। कड़ाहनि में, तेल जे कड़ाहनि में माण्हुनि खे साड़ियो वेंदो। शहर जे मोज़िज़ माण्हुनि जे मथां इल्ज़ाम हणी हिन कर्ज़ वरितो, हिन हुन खां कर्ज़ वरितो, हिक ॿिए जा पेर ॿधी हिक ॿिए खे जेको आहे सो माना हंटर ॾेई मारायो वेंदो। शहर जे इज़त वारियुनि औरतुनि जे मथां इल्ज़ाम हणी करे उन्हनि खां ज़ेवर गह दौलत जेका आहे सा माना फुरी वेंदी। अहिड़े क़िस्म जो दौर हो। मुग़लनि जो दौर को सुठो दौर कोन हो। मूंखे तमामु हैरत थींदी आहे त सिंध जे किन पीरनि जेके मखदूम आहिनि उन्हनि सिंध मुग़लनि खे सिंध फ़तेह करण जी अमीर ख़ान ख़ानान खे दुआ ॾिनी हुई। उन्हनि खे चवंदुसि निभागनि खे ख़बर कोन हुई त ही मुसीबत पैदा कंदा, जो वही दुआऊं कयूं अथनि। उहो किसा जेकर तव्हां तफ़सील सां पढ़ंदा ॾाढा शर्मनाक आहिनि। शाह लतीफ़ इन सॼे जेको आहे सो माना जेको ज़ुल्म आहे न उन ते जेको आहे सो हिकिड़े ई बैत में उन ॻाल्हायो आहे। किरदार त हुनजा इलाही आहिनि। बुखीअ खिल न हुजे, बुखीअ खे खिल नथी वणे, ॾुखीअ ॾमर न। ॾुखी ते ॾमर छा थींदो, हुनजो कहिड़ो असरु ईंदो। बुखीअ खिल न हुजे, ॾुखीअ ॾमर न, उघाड़ीअ विया वियो वेचारीअ विसरी। जेका उघाड़ी हूंदी हुनखे शादी जो कहिड़ो हूंदो ख़्याल। हद आहे। इन खां वधीक लतीफ़ साईं ॿी का शइ पोटे नथो करे सघे। माण्हू तबाह थी विया। मस मस कलोड़नि जे दौर में जेको आहे सो वरी ज़मीनूं आबाद थियण लॻियूं। हुननि 1000 खनि वाह जेके आहिनि से बहाल कया। कलोड़ा पहिरीं होशियार हुआ पोखी राई वारे फन खां, उहो उन्हनि बहाल कराया। उन जे बहाल कराइण सां जेको आहे सो वरी बहितर थियो त लतीफ़ बि चयो वहियां थियनि वथाण शाहूकार थिया। वहियो माना शाहूकार, वहियां थियनि वथाण ॾोघाई हुआ जेके ॾोघे में हुआ, ॾुकार में हुआ, बुख में हुआ, बदहाली में। वहियां थियनि वथाण ॾोघाई हुआ जे ओए भेणियूं ऐं भाण मोटी मारो न ॾिए। वरी मारो न हुआ ॾिया। त हुन वटि त हिकिड़ो वॾो जेको आहे सो माना मक़सद हो, शऊर हो। हू चवे थो त जेका आजी सिंध हूंदी या जेका आऊं सिंध ॾिसां, ककर कोट, उनमें ककरनि जा कोट हुजनि। ककर कोट बुर्ज पिरी, सॼण जेके आहिनि से बुर्जनि वांगुरु हुजनि। ककर कोट बुर्ज पिरी जित सॼण सुरहियूं कनि, मुंदाए ते मींहं जूं झूलूं थियूं झूलनि, आऊं पिण मथां तन शल इंड लठ थी उभरां।
लतीफ़ चए थो पोइ आऊं जेका इंड लठ उभरे त तव्हां सम्झिजो त इहो लतीफ़ आहे। त उनखे त हद दर्जे जी रोमानवियत हुई, रोमांस एॾो माण्हुनि सां हो जो हू पंहिंजा किरदार जॾहिं सखी ॾातार पेश थो करे त उन्हनि में कमाल जी जेका आहे सा माना जाम सपड़ वॾो सखी हो, मोती हीरा घोड़ा दौलत विराईंदो, पंहिंजी हवेली जे ॿाहिरां बीठो पंहिंजी हवेली जे ॿाहिरां बीठो हिकु नज़र विधाई। हिकिड़ा अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जिन खे पिनण जो ॾांहुं बि कोन ईंदो आहे, ईअं बीठा हूंदा आहिनि। तव्हां फ़क़ीरड़ा ॾिसंदा तव्हां शहर में कॾहिं कॾहिं मिलंदा, ईअं बीठा हूंदा आहिनि, तव्हां पाण वञी रहम खाओ त ॿी ॻाल्हि आहे। जाम सपड़ बि अहिड़े माण्हू ॾिठे, मेरा पसी मंगणा, मेरो गदलो हिकिड़ो मंगणो हो, तलबींदड़ हो, परे बीठो, मेरा पसी मंगणा सबड़ सॾु कया। सबड़ जेको आहे जाम सबड़ चोटाणी उन्हनि सॾु कयो। सबोझन सिया होशियार ॾहान ते त महिरबान आहे, अबोझन आसरो, अबोझन जो बि आसरो आहे। ॾमरे त ॾे परचे त पल भरे, ॾमरे त ॾे परचे त पल भरे, जादम जख जुंग जखरे खे ॿई चङियूं चित में, हर सूरत में ॾे थो। लतीफ़ ॾाढी हिकिड़ी ख़ूबसूरत ॻाल्हि कई जेका अॼु जी असां हुनखे दुआई सम्झूं। चई मूं ॿुधो आहे रहम ऐं करम जो दौर शुरू थियो आहे, रहम ऐं करम जो दौर शुरू थियो आहे, ऐं सबड़ माना अल्लाह असांजे ईअं चइजे उहा ॻाल्हि ॿुधी जेका घुरंदड़ जे दिलि में आहे। ॿुझां 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 ॿाझ थी ॿाझाणो बेले धणी, उहो रहम थी आयो आहे। ॿुझां ॿाझ थी ॿाझाणो बेले धणी, सबड़ सा सुई जा चारण चित में, जेका हुनजे दिलि में हुई घुरण खां पहिरीं हुन ॿुधी वरिती त हिन खे ही शइ खपे। शाह लतीफ़ चयो आहे त जेको आहे सो पिनण जो जेको पोरियो आहे उन मां कंहिं बि माण्हू, जीअं असांजे मुल्क में पिनण ते ज़ोर आहे, मठी लेवल जी ॻाल्हि पोइ करियां, पिनण जे पोरे मां भरिया कंहिं न ॿल, मांझी से अमल हर जनी जे हथ में। जेके महिनत कंदा आहिनि, जेको पोरियो कंदा आहिनि, उहे ई अमल आहिनि, उहो बेमुल आहिनि, उनजी का बि क़ीमत न आहे। बाक़ी पिनण वारो जेको पोरियो आहे इहो तव्हांजो सुठो हुनर आहे, पर इन मां पेट न भरबो, इन मां तव्हांजी तरक़ी न थींदी। ॿी हू जेका ॻाल्हि करे थो त एक्सपर्ट थियो, माहिर थियो, जाहिल न रहो, छो त ही दुनिया खे तब्दील कंदा माहिर माण्हू, महरूमी मरी विया माहिर थी ममुआ, चिड़ी जीअं चौंझणी लॾियाऊं लिया, होबा बि हुआ इन ई वादीअ विच में, होबा बि हुआ जर जो फोटो वांगुरु हुआ। त माहिर थियणो आहे, महरूम न रहणो। छा लतीफ़ साईं जो मुकमल जेको फ़िक्र आहे उहो इन रिसाले में शामिल आहे
या अञा रहियल त कोन्हे? मूंखे ख़बर न आहे काथे थी सघे थो का शइ रहिजी वई हुजे। ईअं कॾहिं कॾहिं शक पवंदो आहे। जीअं मारवी जी जेका पहिरीं राति आहे उनजो ज़िक्र अचे थो, ॿी राति जो ज़िक्र नथो अचे, वरी टी राति जो अचे थो, वरी सतीं जो अचे थो। थी सघे थो कुल 7 रातूं हुजे, पर उनमें 3 जो ज़िक्र आहे। पहिरीं राति पसी मूं माड़ीअ मन पको कयो, जेल में अची करे मूं दिलि खे मज़बूत कयो, मोहड़ मारवड़नि खे वाहिद ॾिज वसी, मुंहिंजे मारवड़नि खे वसी इलाइक़ो ॾिज, आहर जे असी सो मिलंदो शाल मलीर में, मूंखे उहो मलीर उहो मिलंदो मूंखे ज़रूरु। माफ़ कयास सभिनी तां, मॾियनि तां, ॿेड़ियुनि तां, सभु टैक्स माफ़ थिया। मोर छल मथांस हणे तमाचे हथनि, इहे सभु माफ़ करे टैक्स वग़ैरह जेके आहिनि मोरछल जी थोरी वज़ाहत कजो। मोर जे खंभनि जो ठहियल पखो, हा हाणे हीराए थो। मोर छल मथांस हणे तमाचे हथनि, अहिड़ो कींझर में कीन ॿियो जहिड़ी सूंहं सद्यास, मॾ मियाणियूं मुकरियूं मिड़ई माफ़ कया, मोर छल मथांस हणे तमाचे हथनि। शारती सॼो पोरे फ़िक्र आहे ऐं पोरेतनि जो वॾो हानी आहे, बादशाह जे सख़्त ख़िलाफ़। माड़ी चए थी त आऊं बादशाह खे सुई जे बराबरि नथी सम्झां। छा? जेके मुंहिंजा माण्हू सुई जेको आहे इस्तेमालु कनि था, छो त उहा सुई जेका आहे उन सां माण्हुनि खे उहो ढके थी ऐं बादशाह माण्हुनि खे उघाड़ो थो करे। कई ॻाल्हियूं लतीफ़ क्लियर न कयूं आहिनि, पर सम्झ में अचण जहिड़ियूं। बादशाही न पाड़िया सर्दियूं सुई साण, बादशाही खे सुई जे बराबरि नथी सम्झो। ढके उघाड़नि खे कीन ढकियाई पाण, ॿीहर जापी ॼाण इब्र जे औसाफ़ खे। उमर खे चए थी त हिन सुई जे गुणनि खे ख़ूबियुनि खे सम्झण लाइ तोखे वरी जनम वठणो। अहिड़े नमूने सां रुगो लतीफ़ न, लतीफ़ खां पहिरीं बि जेको आहे या लतीफ़ जे सहयोगी शाइरनि में बि अहिड़ी शाइरी मौजूदु आहे, अहिड़ो बैत मिली थो वञे जेको उन ई फ़िक्र खे जेका बादशाह मतां खाईं खिचणी, जो लतीफ़ साईं जो दोस्त हो अब्दुल रहीम गिरोड़ी, फ़कीर अब्दुल रहीम गिरोड़ी, चए थो मतां खाईं खिचड़ी, खिचड़ी बि न खाइजी, मतां खाईं खिचड़ी हाकिम हाणे हंदा, रधी हूंदाऊं रत में मारे मिसकी। अॼु जे दौर ते हाकिम केतिरा अमीर थी विया, न तेल जी मसनूआत सां, महांगाई जे मसनूई चकरनि सां, ठॻियनि सां। साॻियो को उन दौर में बि हो का ॻाल्हि जो सुमंग चारण लाखे पुराणी जे ॻोठ जो, पर लाखे पुराणी खां पोइ इहे 2 या 3 सुमंग चारण गुज़रिया, वॾा चारण। उन चयो सबर थी या सूमरा, सबर माना पहलवान, सबर थी या सूमरा, डुबर थी परजा, डुबरी थी वई परजा हवा में। अमीरां पोइ राय राज न कंदा सूमरा, अमीर खां पोइ सूमरा राज न कंदा, थियो बि
जे लतीफ़ी वाली कीम विञाए थकी है थोरो लाए जहाँ जेरे मिला जत आख़िरी बैत जेको लतीफ़ जो चयो वञे थो त आख़िरी बैत कहिड़ो चयो सो इहो हर फन ते हर क़िस्म जे जेको आहे सो माना हर फन ते हर किरदार जे पोरे ते रसी तफ़सीली जेको आहे सो माना ॻाल्हायो आहे हुनजा ख़्वाब बि जेके आहिनि सा पूरो करण वारा सुतेल दम सपनो खथीअ में ख़ाश ॻुठा मींहं मलीर ते सुतेल दम सपनो खथीअ में ख़ाशो ॻुठा मींहं मलीर ते थियो तड़ तड़ तमाशो चोरियां जा पासो त जुसो ज़ंजीरो वाह ख़्वाब लहां थी सूमरा आबाणनि वटि आहियां मिठी मक मलीर जी कर वेठी विरहायां मक थर में जेको ख़ुश्क फ्रूट हूंदो आहे उनखे चवंदा आहिनि उहो हलीम बाग़ी जो हिकिड़ो आहे वाई अला ग़ज़ल आहे गोरीअ सनीअ लक मटियनि महके मक मटियनि में मक जेका असां महके पई ओटे पेरो तामरा ओटो वारी ऐं छेणे सां मिलायल फर्श जेको आहे चवरो जंहिंजे मथां ठाहिजे त हेठि जेको फर्श आहे उहो ओटो फर्श आहे उहो ओटे जी वंगार थींदी आहे सभु माण्हू ईंदा ओड़ो पाड़ो न अॼु बि थिए थी ख़्वाब लहां थी सूमरा बाणनि वटि आहियां मिठी मक मलीर जी कर वेठी विरहां आज़ाद थी करे माइटनि में पहुती आहे इहो ख़ुश्क फ्रूट जेको आहे सो महिमाननि खे ॾे फेरियो फर फोगनि मां हाणे हुन सां गॾु सिर्फ़ु इहो ख़ुशी जो मंज़र न आहे शालती वटि मंज़र तब्दील थियनि था मिठी मक मलीर जी कर वेठी विरहायां फेरियो फर फोगनि मां तूं हड़ियो टाइम माल पई चारे त जेके छेला आहिनि न उन्हनि खे छेला छेलनि विच मां काम हणियो कायां हिटनि भर भायां कर चिभड़ पई चूंडी आहे किथु बि चूंडे पई अहिड़े नमूने सां लतीफ़ साईं जी जेका आहे सा शाइरी में उन कोरेतनि जा जेके आहिनि से अञा कते काल जा मूं ॾिनी मारोए मूंखे कल्ह जेको आहे सो कते करे माइटनि जेको आहे सो माना मूंखे इहा लोई ओढ़ाई आहे असीं उते आहियूं जिते खोंबो न आहे असां उते आहियूं जिते खोंबो रेशमी कपिड़ो न आहे जे वञूं कंहिं वेहां पिण मथनि लोई कराइनि करोड़ जा चूड़ा कूड़ा जन करोड़ जा चूड़ा बि पातल हुजनि त असां लाइ कूड़ा आहे सो मर्क मारवड़नि जी लोक लॻी थी मूं मारूअ सां लधियूं लोईअ में लाऊं सोन बराबरि सॻड़ा मूंखे ॿाह ॿधां सो उमिरि जो आऊं कीअं पट पहिरियां सुमरा पट रेशम छोकिरी वॾो अज़म आहे वॾो विराद आहे इहे हिकिड़े कोरेत माण्हुनि जो ई थी सघे तव्हां ख़बर अमेरिका में शिकागो में ही जेके बि माण्हू खाई चढ़ी विया इहे यूरोप जा आबादकार कोरेत न हुआ ये सब रेड इंडियंस हुआ छा रेड इंडियंस असलो का माण्हू हुआ जंहिंखे एब ओरिजिन्स चइजे न उन्हनि खे पंहिंजी मिट्टी सां एॾी मोहबत जो कॾहिं फायूं खाई विया ऐं फायूं छायूं भई 18 कलाक 24 कलाक 20 कलाक छो था महिनत वठनि
फिक्स उन खां पोइ इहो 8 कलाक मुक़ररु थिया दुनिया में 8 कलाक मुक़ररु थिया कंहिं किथे बि केरु कोन ॿुधाईंदो त ही माण्हू जेके आहिनि से रेड इंडियंस तव्हां डिटेल में स्टडी कंदा न तॾहिं तव्हांखे ख़बर पवंदी त इहे रेड इंडियंस ऐं उहे इख़लाक़ियात में हिननि माण्हुनि खां तमामु वधीक एरोज़ाना जे जबलनि खां हेठि जेके माण्हू रहंदा हुआ अपाचिन जे इलाइक़े में जेको आहे सो अंग्रेज़ स्पेनी ख़ासि तौर ते स्पेनिश उन्हनि जेको आहे सो इहे झंगली मेंहूं जेके आहिनि न इहे मारे खाइणु शुरू कयूं ऐं हिननि जूं खलूं रुॻो खलनि जा दिलचस्पी खलनि जा जहाज़ भरे मोकिलींदा यूरोप में हिननि जे सरदार जेको आहे सो हिननि खे नियापो कयो तव्हांखे जेतिरे गोश्त जी ज़रूरत आहे न ओतिरा बफेलोस झंगली मेंहूं मारियो वधीक खणी ईंदड़ मुंहिंजो पैगाम खणी जेको आहे सो मुंहिंजे माइटनि ताईं पहुचाए मुंहिंजो पैगाम खणी मुंहिंजे माइटनि ताईं पहुचाइजे ऐं त घणो पई ॿुधायां तोखे जेको बि यादि रहे उहो ॿुधाए छॾिजे हुननि खे पांधी पिरी पवारनि खे पांधी पिरी पवार खे न्यापा ॾे के सारे ॾिज सॼणनि खे तोखे यादि पवनि जेके वलियूं वण फुलारिया किरड़ पका के सिंगर खीन सरतियूं सईअनि जी सेके ज़ेरियूं भंज जेके त मिला मारूअड़नि से आख़िर में ज़ंजीरनि तोड़ण जी ॻाल्हि आहे ज़ेरियूं माना पेरनि वारियूं ज़ेरियूं जंहिंसां माण्हू हली न सघे शाह लतीफ़ू जेको आहे सो कुदरत जे पारां सिंधी माण्हुनि लाइ हिकिड़ी वॾी सौगात वॾी गिफ्ट आहे ही उहो माण्हू आहे जंहिं माना अलाह केतिरे अरसे खे जेको आहे सो माना जमा कयो आहे डॉक्टर अली नवाज़ निज़ामाणी हाणे हफ़्तो थियो आहे गुज़ारे वियो असांजो उस्ताद हो साईं जिमसद जो डॉक्टर बि रहियो संघ में पोइ हिकिड़े ॾींहुं वियो पिया बज़ में रो रियाण में मूंखे चईं त गॾिजी हलूं मूं चयो न मूंखे कमु आहे नथो हलां चईं पोइ मूंखे सलाह ॾे ॻाल्हाइणो आहे पैगाम लतीफ़ ते साईं जिमसद जे किताब ते हा मूं त हुनखे अंग्रेज़ी में सिट ॿुधाई मुंहिंजो तव्हां सिंधी में इहो ॿुधाइजो शाह लतीफ़ हिकु वॾो अज़ीम समाजी साइंसदान वॾो अज़ीम समाजी साइंसदान हुन जेका सिंध ॾिठी जेका पसी ऐं जंहिंजे मुस्तक़बिल जी हुनखे ॻणती हुई जंहिंजे माज़ी जी हुनखे ख़बर हुई उहा सॼी हुन जेका असां माना पेश कई आहे ऐं अहिड़े ख़ूबसूरत अंदाज़ में पेश कई आहे जेको माण्हू कथ नथो करे सघे त ही माण्हू सोचे किथे थो ही माण्हू कथ किथे थो करे के बैत त अहिड़ा आहिनि ॼण हाणे हिन हालत चया मारवी चवे थी त आऊं उमरकोट जी माड़ी में पहुती आहियां अॼु बि जेल जी जेका मोहाड़ी वारो कमरो हुनखे माड़ी चवंदा उते माड़ी पहुती आहे त उते चवे थी त ॾाढी शर्मिसार थी आहे
ऐं पोइ ॿिनि ॻाल्हियुनि जी हुन वचन कयो आहे। हिकिड़ो त मुंहिंजे हथां मुंहिंजे मुल्क जो पाणी न ज़ाए थिए, ॿियो मुंहिंजी ॿोली न ज़ाए थिए। मथे चढ़ी माड़ीअ ऐं हॾ लॼाणी, हथां मुंहुं न हारजे। मथे चढ़ी माड़ीअ ऐं हॾ लॼाणी, हथां मुंहुं न हारजे, ॿाहिर जो पाणी। ॿोली बाबाणी खणी शाल वेड़ वञे। ॿोली सलामत आहे त सॼी हिकिड़ी क़ौम सलामत आहे। आम ॻाल्हायां पोइ तव्हां सम्झो पिया, लतीफ़ जी ॿोली आहे, एतिरा पुराणा अखर आहिनि, एतिरा पुराणा लफ़्ज़ आहिनि। हाणे हथां मुंहुं न हारजे, ॿाहिर जो पाणी, थर में कहिड़ो गया वेंदो आहे। पाणी इख़लाक़ियात बि आहे, पाणी तव्हांजी तारीख़ बि आहे, पाणी तव्हांजा इख़लाक़ी क़दर बि आहे। अॼु बि माण्हू चवंदा आहिनि असां हिन जो पाणी कच्छे वरितो, पंहिंजे दर जो पाणी पीतो, पाणी में नाहे रहियो। हथां मुंहुं न हारजे, ॿाहिर जो पाणी। हिन उमरकोट में अची मुंहिंजे ॿाहिर जो पाणी, मुंहिंजी इख़लाक़ियात, मुंहिंजी क़दरूं हज़ारनि सालनि जी उहे ज़ाए न थी। पुरहितनि जे ॾींहं जी ॻाल्हि पई थिए त शाह लतीफ़ जा कुझु किरदार छॾे करे सभु पुरहित। मारवी बकरियूं चारींदड़ आहे, ॾुख चूंटींदड़ आहे, वसकारो थी वञे त उन ते ॿाझर वाझर पोखींदड़ आहे। मुस्तक़िल न, आरज़ी तरह जेको आहे। घण किरतिया माण्हू, मूं पंहिंजी थीसिस में लिखियो, घण किरतिया माण्हू, जंहिंजे जियापे जे लाइ घणियूं किरतूं हुजनि, उहे लोई बि ठाहे था वञनि। आॾाणा बि उन्हनि वटि चरखा बि आहे। त इहो मारी सॼो पुरहित किरदार। सुहिणी आहे, दिला ठाहे थी, कुंभार आहे, उहो पुरहित। ससी जेका आहे धोबण आहे, उहा बि पुरहित आहे। नूरी जेका आहे उहा मच्छी मारे थी, शिकारण आहे, उहा बि पुरहित आहे। 7 किरदारनि मां 4 किरदार त मूं तव्हांखे ॻाल्हाया जेके बुनियादी पुरहित आहिनि। उन्हनि जो कमु ई जेको आहे सो पुरियो करणु आहे। अहिड़े नमूने सां ॿिया जेके किरदार आहिनि उन्हनि मां बि हिकिड़ो किरदार बुनियादी तरह पुरहित आहे, सोरठ कुंभार हुई। ख़ूबसूरत हुई, हुनजी बादशाह सां शादी थिए थी, वरी ॿियो बादशाह खणी थो वञे हलो। बाक़ी रहिया किरदार हिकिड़ो लीला जो, ॿियो मूमल जो, जेके शाही महल में जेके आहिनि से माना रहनि पियूं। पर मूमल लाइ त लतीफ़ साईं चयो आहे त इहे चंदन ऐं आज माना उठ जे उहो हाथी जे ॾंदनि मां ठहियल चरखा जेके आहिनि से उन्हनि सां सुत कटीनि थिया। चरखा चंदन आज जा केवड़े हेठि कतन, उहो बि कतण जो कमु उन ज़माने में आम जाम हो।
ख़ासि माण्हू बि कंदा, आम माण्हू बि कंदा। हाणे शाह लतीफ़ जी 7 सूरमनि में मूं तव्हांखे ॿुधायो त 5 जो तालुक़ जेको आहे, हिकिड़ी भले जेको आहे सो राय ॾियाच जे महल में वही, पर बुनियादी तरह कुंभारण ये सभु पोरे थो हूंदो। अच्छा, तव्हांखे कापायती जी माना अचे थी कंहिंखे? कापायती जी माना आहे पोइ तौर, कापो करण वारी, कतण वारी। कापो करण, पोइ तौर। त शाह लतीफ़ जा समूरा किरदार जेके आहिनि उन्हनि में अक्सरियत दावत खाओ असां वटि। हिननि वटि हिकिड़ो ठरो शराब हलंदी हुई, उन्हनि वटि अंग्रेज़ी शराब हुई, त इहा बि तव्हांखे प्यारी गाढ़ी शराब। 200-250 माण्हू पहुता, उन्हनि जो अंग अखर लिखियल आहे। मूं मज़मून छापियो हुननि जो तर्जुमो करे, सिंधी अदब बोर्ड जे मज़मून जो किताब, हे सभु उते पहुची विया। हुननि मानियूं हुननि जे अॻियां खाधो पीतो रखियो, आहिस्ते आहिस्ते पाण थिड़ंदा विया, पोइ अची हिननि जे मथां फायरिंग कई। अपाची जेको आहे सो पंहिंजे माण्हू सां बची वियो, जान बचाए भॻो, जबल में वञी रहियो। सहके जो दम जी तकलीफ़ हुयसि, जड़ी बूटियुनि सां इलाज कयूं, पोइ ठीकु थियो। पोइ रिथाबंदी करे अञा माण्हू गॾु कई, जिते गार में रहियल हो न उते दोस्त सभु गॾु करे हिकिड़े ॾींहुं हुन इहा रेलवे लाइन पे विछाई, एरोज़ोना वारे इलाइक़े सेंट्रल अमेरिका खां हेठि। हिकिड़े ॾींहुं ओचितो जेको आहे सो माना रिथाबंदी करे हिननि जेको आहे सो हमिलो कयो अपाची जे माण्हू, पर न मारियऊं का औरत, न मारियऊं को पादरी, न मारियऊं को पोड़ो, बाक़ी हड़ ई चट करे छॾियो। जेसि ताईं अपाची जहिड़ो यूरोपी आबादकारनि जी हिमत न थी हुन जे इलाइक़े में। हाणे हुन जे नाले सां अपाची हेलीकॉप्टर ठाहियो अथनि, तव्हां ॿुधो अमेरिका वारो अपाची हेलीकॉप्टर, उहो वॉरियर हो, जंगी जोधो। तो जॾहिं माण्हू विढ़ंदा आहिनि त वॾे तरीक़े सां जेको आहे शाह लतीफ़ जे जेके किरदार आहिनि उन्हनि में जेके तव्हांखे 7 किरदार जेके ॿुधाया, उन्हनि में रुॻो 3 किरदार मज़ाहिमती आहिनि। छा? सुहिणी मज़ाहिमत करे थी त हीउ जेको ॾम मुंहिंजे मथां मड़ियो वियो उहो क़बूल न। डॉक्टर अली नवाज़ निज़ामाणी खां पुछऊं, तूं ॾम जे किरदार खे कीअं थो ॾिसी? चई, आऊं जे पंहिंजी धीउ ते ॾम मड़ियां त पोइ भले वञी करे बिहार सां वञी निकाह कर। ॾाढो पढ़ियल लिखियल माण्हू, बुज़ुर्ग माण्हू, तव्हांजे ॾिसो आहे हुनखे 91 सालनि जो हींअर त। तमामु शानदार ऐं शाह लतीफ़ खे लागू करण वारो मूंखे इलाही सारियूं शयूं जेके आहिनि से हुन वटां सम्झण लाइ जेके आहिनि से मिलियूं, तमामु घणियूं हुन खां सम्झण लाइ मिलियूं। हिकिड़े ॾींहुं असां वियासीं कंहिं बुज़ुर्ग खे पुछणु, उनखे ही ॾुध जे हॾे में फ्रैक्चर थी वियो, लेटियो पियो, दवाउनि जो असर हो, ॻहर हुई, कुझु भुणकियो पए।
डॉक्टर अली नवाज़ निज़ामानी मूंखां पहिरीं वेठो, आउं जो वञी वेठोसि, मूं पुछियो तबियत कीअं आहे। जवाब लतीफ़ साईं जी ॿोली में ॾिनी। चई ॿोली ॿेले जी करे पासे भर पियो, जेतिरो पियो घुण पियो पए, गवान पियो नशो। ॿोली ॿेले जी करे पासे भर पियो, सुणाए सुतन खे विहाणीअ वियो। ॼाणे की न ॿियो सुर सिखियो ई हिकिड़ो। साईं जेम्स जो हिकिड़ो माण्हू बीमार हो, ठीक न हो, साईं जेम्स एतिरो जेको आहे सो लागू करे सघे, हिकिड़े बेत में सॼी कैफ़ियत बयानी करे छॾे। भई सुर ई हिकिड़ो सिखियो आहे, सिंध वारो उहो ई ॻाल्हि करे पियो, ठीकु आहे करे। शाह लतीफ़ जी सॼी शाइरी जेका आहे उहा पुरहित जुदोजहद ते आहे, ख़ासि तरह सां जेके माण्हू पढ़णु चाहिनि था कापाइती के पढ़नि। सुर कापाइती के पढ़नि। मूं जॾहिं सुर कापाइती पढ़णु शुरू कयो, हिकिड़ो त नंढपण में पढ़ियो, ॿियो वरी जॾहिं वॾा थियासीं त मूंखे हुन में वेरिएशन ॾिसणु पियो। मां त केॾी महिल कहिड़ी ॻाल्हि पियो करे, केॾी महिल कहिड़ी ॻाल्हि पियो करे। पोइ जॾहिं तारीख़ खे पढ़ियमि, मूंखे तारीख़ खां सवाइ त लतीफ़ खे सम्झी नथो सघिजे। छो त मदद ख़ान पठान जो हमलो सिंध ते हलाऊं, सिंध में डुकार, सिंध में प्लेग, उन समूरनि ॾांहुं इशारो लतीफ़ साईं इन सुर में कयो आहे, जेकी मूं चयो न वेरिएशन ॾिसण में पिया अचनि, केॾी महिल कहिड़ी ॻाल्हि पियो करे, केॾी महिल कहिड़ी ॻाल्हि। पाए पांद कपा, पाए पांद कपा, मुंह जे आतण निहारिया। आतण माना औरताणी औताक, जिते औरतूं हूंदियूं ऐं जेके आहिनि से उहे सुट कती, ऐं उहा ॾाढी मुक़दस जॻह आहे। लतीफ़ खे मुक़दस जॻह करार ॾिनो आहे त आतण ओरांगे विया करे कमीणी कीअं, हाणे घुर्जे हीअं ॾिजे भाउ भंबोर। आतण ओरांगे विया करे कमीणी कीअं, हाणे घुर्जे हीअं ॾिजे भाउ भंबोर। पाए पांद कपा, मुंह जे आतण निहारिया, खणे का न पसा, का बि साह न पई खणे, सभु वञी सुतियूं। हैमिल्टन सिंध में आयो 1699 में। हुन ॿुधायो आहे त ठटे में 80,000 कोरी मरी विया प्लेग में, जंहिंखे सिंधी माण्हू महामेरी चवनि। हाणे लतीफ़ हुन जा बि अक्स जेके आहिनि से पेश कयो। मुग़लनि जो दौरु आहे। M.H. पंवर लिखे थो 90% माण्हुनि पोखी राई छॾे ॾिनी, एॾा टैक्स वठंदा। हिकिड़ो ई किताबु आहे तारीख़ मज़हर शाहजहानी, जेकर इहो ई तव्हां पढ़ी वठो, उनमें सभु मुग़लनि जे ज़ुल्मनि जा समूरा तफ़सील लिखियल। एतिरा टैक्स लागू हुआ, एतिरा वठंदा हुआ जो माण्हू आख़िर में घर जी कुकड़ ॾेई जान न छॾाए सघंदा। हाणे इहो मंज़र आहे, ओचितो ई ओचितो ॻोठ ख़ाली थी विया, आतण ख़ाली थी विया, माण्हू जबलनि में हली विया। लतीफ़ पाण पेश थो करे, केॾां कटण वारियूं ओलाणी न अर्ध, जेकी चरखा फेराई,
केॾां कटण वारियूं ओलाणी न अर्ट लुड़जन लाखीणियनि जूं पयूं मथे पट पई सम्झो था कपाह जी पूणी जेका हीअं ॾिबी आहे त हुन धाॻो फेराइबो आहे त लुड़जन लाखीणियनि जूं पयूं मथे पट ओबण ऐं अर्ट इहे चरखनि जा क़िस्म आहिनि ओबण ऐं अर्ट छॾे पेठियूं छपर छॾे करे जबलनि में हली वई कहिड़ी मुसीबत हाउ ॻाल्हि कई न त असां खावड़ी जेको आहे सो माना हिकिड़ो किरदारु मुक़ररु कयो आहे पंहिंजी तनज़ीम में हर कंहिंखे इजाज़त आहे खावड़ी माना खह ॿोड़ींदड़ मिटी मां का शइ कढंदड़ ऐं लतीफ़ साईं ॿुधायो आहे त इहा महाॾोथी आहे हिकिड़ा त ॾोथी ईअं आहिनि न त असां हिते वेठा आहियूं आस पास वसकारो थियो खुंबियूं फुटियूं रेबड़ चिबड़ सम्झे जंगली तूत थिया असांजी बेड़े करे जमा करे खाधा कुझु जेको आहे पोइ माना जंगली मेहो थियो पंहिंजो खाधो पीतो कयोसीं छा थी पाण त फ़र्क़ु ॿुथ घणा ई कनि इन ओराए ॾेह जो ॾुथ घणा ई कनि इन ओराए ॾेह जो संदा खावड़ियुनि परे सुजन पेचरा खावड़ी परे जबलनि ते विधा वयूं पब पेई खेरूं खावड़ी पब जबल ताईं हली वयूं टोलियूं खावड़ियुनि जूं महाॾोथी जेको आहे परे परे ताईं से खावड़ी आहिनि उहे बि ॾोथी इहे पोरे त तारीख़ मज़हर शाहजहानी में यूसुफ मेरिक लिखे थो हिन सेवण वारे इलाइक़े जी सभिनी खां दुतड़ेल क़ौम जेके आहिनि से मंछर जा मोहाणा चई त ॿेड़ियुनि में रहनि था ज़मीन ते अची नथा सघनि जे आणिजे त हली नथा सघनि हाणे इहा जेका आहे सा माना उन दौर जी जेका सा माना हालत आहे लतीफ़ बि उन ई दौर जो जंहिंमें इहो किताबु लिखियो वियो ऐं लतीफ़ वरी उनखे लागू कयो आहे लतीफ़ जे दौर जा जेके ॿिया शाइर हुआ न्यू शाह इनायत लतीफ़ जेको आहे सो नूरी जे रूप में ॿुधायो अथसि त जेके बि टैक्स हुआ पाणी जा टैक्स ढंढनि ते टैक्स से जाम तमाचे ख़तमु करे छॾिया पर न्यू शाह इनायत जीअं त लतीफ़ खां 10-15 साल वॾो उहो ॿुधाए थो हीअं त कंहिं माण्हू मोहाणे जेको आहे सो ॿुधो त नूरी जो रिश्तो थियो आहे जाम तमाची सां सो पुछा कंदो कंदो कंहिंजी धीउ आहे कंहिंजी धीउ आहे उनजे वेझो वञे नूरी सां वञी मुलाक़ात करे थो ऐं हीअ लफ़्ज़ छा थो चए उहो उन दौर जी माशी कशमकश खे सम्झण जहिड़ा नूरी खे चए थो आऊं गंदरो ग़रीब राह किंझर कंदी आऊं गंदरो ग़रीब आहियां राह किंझर कंदी तोसी जाम करीब ॾन छॾींदो ॾाज में वाह तोखे ॾाज में जेको आहे सो इहे महसूल इहे टैक्स जेके आहिनि न इहो छॾींदो माफ़ कंदो तव्हां माशी कशमकश इहा माशी कशमकश जो ज़िक्र लतीफ़ साईं जिते किथे कयो आहे
न का झल न पल न को रार दे। रार माना राय जो टैक्स राजाई टैक्स। मारी चेती असां वटि का बि वठ पकड़ कोन्हे, असां वटि को राजाई टैक्स ई कोन्हे। न का झल न पल न को रार ॾे में आणियो विझ नौरे रोड़ियो रता गुल। मारियूं पाण अमल मली रहूं मरकण। मलीर उन्हनि ते नाज़ करे तो मारुनि ते, मारू उन ते नाज़। शायरी में इजाज़त हूंदी आहे, लुगत कोन चइबो। लामू आऊं लुक छेड़े विधसि छपरे चोरीअ चाका चुरिया। गुंगन कई न गुफ़्त नेम सूर ऐं सुरत अघी थी आऊं करियां। अधु सूर में आया अधु होश में आया अघी आया आऊं थी करियां। ॿ सौ सालनि खां वॾो अरसो अरगोन तरखान ऐं मोगलनि वारो दौर गुज़रियो। ॾखण सिंध त वधीक अरसो जेको आहे सो रही मुग़लनि जे हथ में। उत्तर सिंध 1701 में कलोड़नि वटि अची वई आहे। उनजो जेको आहे सो लतीफ़ खे जेको आहे तमामु घणो अहसासु हो। 30 लख एकड़ ज़मीन समन जे दौर में पोखी हेठि हुई, जंहिंखे चइजे अंडर कल्टीवेशन। एम.एच. पवर लिखे थो त 90% माण्हुनि पोखी राई छॾे ॾिनी। ऐं तारीख़ मज़हर शाहजहानी में उहे सभु शयूं जेके आहिनि से माना ॾिसण में अचनि थियूं। मुग़लनि जे दौर जा उहे अक्स जेके आहिनि से नज़र अचनि था त केतिरा घाटे भॻा टैक्स हुआ। माण्हू ॻोठ खां ॿाहिरि कुकड़ो खणी न वञी सघंदो, ॿकरी खणी न वञी सघंदो। कड़ाहनि में तेल जे कड़ाहनि में माण्हुनि खे साड़ियो वेंदो। शहर जे मोज़िज़ माण्हुनि जे मथां इल्ज़ाम हणी हिन कर्ज़ु वरितो, हिन हुन खां कर्ज़ु वरितो। हिक ॿिए जा पेर ॿधी हिक ॿिए खे जेको आहे सो माण्हू हंटर ॾेई मारायो वेंदो। शहर जी इज़त वारियुनि औरतुनि जे मथां इल्ज़ाम हणी करे उन्हनि खां ज़ेवर गह दौलत जेका आहे सभु घुरी वेंदी। अहिड़े क़िस्म जो दौर मुग़लनि जो दौर को सुठो दौर कोन्हे। मूंखे तमामु हैरत थींदी आहे त सिंध जे किन पीरनि जेके मखदूम आहिनि उन्हनि सिंध मुग़लनि खे सिंध फ़तेह करण जी अमीर ख़ान ख़ाननि खे दुआ ॾिनी। उन्हनि खे चवंदुसि निभागनि खे ख़बर कोन्हे त अहिड़ी मुसीबत पैदा कनि जो वही दुआऊं कयूं था। वो किस्सा जेकर तव्हां तफ़सील सां पढ़ंदा ॾाढा शर्मनाक आहिनि। शाह लतीफ़ इन सॼे जेको आहे सो माना जेको ज़ुल्म आहे न उन ते दोस्तनि जी महिरबानी आहे जिन हिन अहम काज में असांखे घुरायो। बज़ाहिर त नंढड़ी तकरीब आहे पर कॾहिं कॾहिं पाणीअ जो हिकिड़ो थोरो बि हिकिड़ो कतिरो उहो दरिया खे तब्दील करण में कमी। हिन जे करे हीअ फुड़ी फुड़ी कलाउ जीअं चइबो आहे नंढियूं नंढियूं तकरीबूं जेके आहिनि उहे सिंध जे शऊर जी अॻियारी लाइ तमामु ज़रूरी आहिनि। छाकाणि त हीअ लतीफ़ी फ़िक्र जी ॻाल्हि आहे त पोइ बहरहाल मां लतीफ़ साईं जे फ़िक्र जी ॻाल्हि कंदुसि। ऐं मां इहा ॻाल्हि कंदुसि त असांजो साईं PhD डॉक्टर हफ़ीज़ कुरैशी साहिबु मौजूदु आहे। इन शाह साईं जे फ़िक्र ते हिकिड़े नए अंदाज़ सां कमु कयो आहे। मुंहिंजा समाजी लिसानियाती तारीख़ी पहलू हिन उजागर कया आहिनि। ऐं अॼु जी सिंध खे लतीफ़ी फ़िक्र जी ज़रूरत आहे।
पर लतीफ़ी फ़िक्र उहो न जेको किताबनि में गरक थियो पियो आहे रूहानी राज़ सां ऐं हर भरू उनखे मुस्लमान बणाइण जी कोशिशि कई वई आहे हर शहर खे हर भरू उनखे रूहानी राज़ में फसाइण जी कोशिशि कई वई आहे लतीफ़ साईं खे अॼु जे दौर सां कनेक्ट करण जी ज़रूरत आहे अॼु जे नौजवान सां कनेक्ट करण जी ज़रूरत आहे त जीअं उहो आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे दौर में जेकॾहिं लतीफ़ साईं खां का रहनुमाई वठी सघे त उहा रिलेवेंस हुजे उन सां माना अॼु जे नौजवान सां इन जे करे लतीफ़ साईं खे नई तरीक़े सां इंटरप्रीट करण जी तशरीह करण जी ज़रूरत आहे मां हिकु उस्ताद जी हैसियत में हिकु शागिर्द जी हैसियत सां मां लतीफ़ साईं खे कुझु ॿिए अंदाज़ सां एक्सप्लेन करण जी कोशिशि कंदो आहियां त जीअं उन मां नौजवाननि खे फ़ाइदो मिले मिसाल जे तौर ते लतीफ़ साईं जा जेके सुर आहिनि उन्हनि में जदोजहद जो पूरो फ़लसफ़ो शामिलु आहे मिसाल ससूअ जे सुरनि खे असां वठूं इहे जेके 5 ई सुर ससूअ जा आहिनि उन में किथे न किथे असांखे कोर थाट जेकॾहिं मिले थो त उहो स्ट्रगल जो मिले थो ऐं वक़्ती हालतुनि जा ॾाढो हथियार फिटा न करण जी जदोजहद मिले थी मायूसियुनि खे शिकस्त कई अॻिते वधण जी जदोजहद जेकॾहिं असांजो नौजवान जेके हीअं मायूसियुनि में घेरियल आहे जेकॾहिं उहो ससूअ जे रुॻो उन्हनि 5 सुरनि मां सिर्फ़ु उहो थाट वठे त जदोजहद कीअं कबी आहे स्ट्रगल कीअं कबी आहे टारगेट खे कीअं अचीव कबो आहे ऐं पंहिंजो ख़ौफ़नि ऐं ख़तरनि खे कीअं शिकस्त मिलंदी आहे त मुंहिंजो ख़्यालु आहे त लतीफ़ी फ़िक्र जो रिलेवेंस अॼु जे नौजवान खे मिली वेंदो अहिड़े तरीक़े सां ॿारहवीं जो सुर आहे उन मां जेकॾहिं हुकूमतनी आहे वतन सां मोहबत आहे ऐं इनकार जो फ़लसफ़ो आहे त उहो बि असांजो नौजवान वठी सघे थो त असां कीअं हिन दौर में उन्हनि स्टेटस को खे इनकार करे सघूं था कीअं उन्हनि माण्हुनि सां टकराव करे सघूं था जेके माण्हू हिन वक़्तु असांखे ॿी ट्रक जी बत्तीअ सां लॻाइणु चाहिनि था पिया ईअं ई असांजा खोड़ सारा ॿिया सुर आहिनि लतीफ़ साईं जा वणजारियुनि जो वारो जेको सुर आहे सुर सामूंडी आहे उन मां असां वापार जो पूरो फ़लसफ़ो वठी सघूं था त असांजे 200-300 साल 400 साल अॻु या 1000 साल अॻु असांजे हिते दरियाउनि जी सूरत में कीअं असां दुनिया सां गॾियल हुआसीं ऐं अॼु असां किथे बीठा आहियूं अॼु असां जेको 1000 सालनि खां अॻु जेको पोइ था वञूं त असां अञा वधीक तरक़ी याफ़्ता हुआसीं हाणे त अञा असां तनज़ुलीअ जो शिकार आहियूं त ईअं उन्हनि सुरनि मां असां उहो फ़लसफ़ो वठी सघूं था त वापारु दुनिया सां कीअं गॾे थो असांखे असां कीअं पंहिंजो घर वार छॾे पंहिंजे ज़िंदगीअ में अॻिते वधण जो फ़लसफ़ो कयूं दुनिया खे वञी ॾिसूं एक्सप्लोर कयूं दुनिया खे त ईअं मुंहिंजो ख़्यालु आहे त ईअं शयुनि सां उनखे रिलेट करे सघूं था नौजवाननि सां त जीअं घटि में घटि असांजो नौजवान सम्झे त हालति असांजी ॻाल्हि थी करे न त किताबनि में कयल फ़लसफ़ा कंहिंखे पसंदि नथा अचनि किताबनि में शयूं पियूं आहिनि खोड़ थाट किताबनि में पियो आहे उनखे एक्सप्लेन नथा करे सघूं कनेक्ट नथा करे सघूं नतीजे में उन्हनि खे को कारज बि नथो मिले ऐं मां सम्झां थो त हिन महफ़िल जे ज़रिए हीउ जेको पैगाम आहे नौजवाननि ताईं वञणु खपे त अचो त लतीफ़ साईं खे नएं सिरे एक्सप्लोर कयूं ऐं नएं सिरे उनखे तशरीह ॾियूं नएं सिरे उनजे ख़्याल खे सम्झूं ऐं उन मां करंट सूरत हाल आहे उन सां गॾु ई खणी अचूं इच्छा असांजे समाज जी बहितरी जी तमामु घणी ज़रूरत आहे रोशन ख़्याल माण्हू जी ज़रूरत आहे हर दौर में ऐं हीअ जेके अंग्रेज़ जे गढ़ जे तरह रोशन ख़्याल माण्हू असां वेठा आहियूं इहो ई घणो कुझु करे सघूं था जेकॾहिं असां चाहियूं पर हमेशह आहिस्ते आहिस्ते तब्दीली ऐं मुसलसिल तरक़ी असांजी न्याणी वेठी आहे हीअ असांखे पंहिंजूं न्याणियूं गॾु खणी हलणियूं असांखे पंहिंजूं छोकिरियूं गॾु खणी हलणियूं ऐं इनकलाब जी शुरूआत थींदी ईअं जो असां पंहिंजे घरनि खां पंहिंजनि ॿारनि खे गॾु खणी हलूं नए नस्ल खे तरबियत ॾियूं ऐं उनखे हालतुनि सां विढ़णु सेखारियूं ऐं हिन मर्दाणे कुदरशाही समाज में हिकिड़ी न्याणी हिकिड़ी ॿारड़ी कीअं चैलेंजिस खे फेस करे थी उनजो अदराक ॾियूं उनखे नफ़्सियाती फतह ॾियूं त जीअं उहे हालतुनि सां विढ़नि ऐं अकेलो महसूसु न कनि ऐं अॻिते वधनि जेसिताईं हीअ असां सां गॾु न हूंदियूं असांजूं धीअरूं असांजूं भेनरूं असांजूं ज़ालूं तेसिताईं असां समाज खे तरक़ी नथा करे सघूं बाक़ी सभु मुनाफ़ कंदा